पाकिस्तान पीपल्स पार्टी सिपाफ सिंध के अगवान जो काफ़िलो सिपाफ सिंध के नायब सदर मोकिमुद्दीन जखरानी, जुनेद अहमद, रहीम बख्श मज़ारी, नौबत अली मलिक, आसिफ अली बुलेदी, जाकिर अली चाचड़, गुलबहार सोलंगी, हाकिम अली मलिक, शमसुद्दीन मलिक, अब्दुल गफ्फार मलिक, इनायतुल्लाह टांवरी, आतिफ मलिक, फारूक अहमद मलिक, मेहताब अली डोमकी, सनाउल्लाह जखरानी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में काफ़िलो करमपुर लाड़े ते पहुतो। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी तारीख़ साज़ शख़्सियत के भेटा पेश करण लाइ 20 डिसंबर ते कश्मीर खां निकतल जियालन जो पैदल काफ़िलो अॼु शाम करमपुर लाड़े ते पहुतो, जेको 27 डिसंबर गढ़ी खुदाबख्श में शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी 13वीं वरसी में शिरकत कंदो। करमपुर लाड़े ते कारवान बेनज़ीर काफ़िले जो पीपी तालका तंगवाणी ऐं करमपुर सिटी के अगवाननि हैदर अली ॾाणी, मामू शबीर शेख, रज़ा मोहम्मद शेख, अवेस अली पांवर, ज़हूर अहमद लाशारी, खादिम अली मलिक नदीम, खालिद हुसैन मीरानी ऐं ॿियनि पुरजोश इस्तक़बाल कियो। पैदल काफ़िले में शरीक अगवाननि जो वधीक छा चवणु आहे, अचो त ॿुधूं था। कश्मीर का लाड़काने सफ़र रवा दवा पहिरों स्टे असो वर्कशॉप हुयो, उनखां पोइ कंदकोट हुयो, अॼु असांजो करमपुर में स्टे आहे। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो खे भेटा पेश करण लाइ शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो हिकु वफ़ात जी अलामत हुई। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो क़त्ल जमन जो क़त्ल आहे। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो क़त्ल हिकु शागिर्द हारी धानी जो क़त्ल आहे। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो खे उन्हनि नाम निहाद क़ुव्वतुनि शहीद करे इहो मैसेज ॾिनो त हाणे पाकिस्तान जी दयूं रहण लाइ को आवाज़ कान्हे, हाणे पाकिस्तान जे शागिर्द लाइ को आवाज़ न आहे। हाणे उन्हनि खे उहे नई अलम जी खणी तव्हां असांजो शहज़ादो, तव्हां असांजो यंग चेयरमैन पाकिस्तान पीपल्स पार्टी बिलाल भुट्टो ज़रदारी खणी अचे ऐं असांजो फ़र्ज़ु आहे हिसाब असां निकिता आहियूं कश्मीर मां 15 खां 20 दोस्त असां आहियूं। असां पंहिंजे शहीद राणी साहिबा उहिदे वफ़ात करण जे लाइ सलाम भेटा पेश करण जे लाइ सलामी ॾियण जे लाइ असां साबित कयूं था पाकिस्तान पीपल्स पार्टी जा वर्कर, सपा जा वर्कर कॾहिं विकिया ऐं झुकिया न आहिनि। हमेशह हर दौर में हिते करमपुर जी दोस्तनि जी हैदर जहाणी मामू शबीर शेख जी ॼाण लाइ असांखे स्पॉट कयो आहे। असांजी जेको मक़सदु आहे रैली करण जो कश्मीर मां असां निकिता आहियूं कल नेटवर्क सां जेको नंबर राति नेटवर्क में इन टाइम असां करमपुर में पहुतासीं। असां जेकी असांजी माउ, असांजी भेण शहीद मोहतरमा बेनज़ीर जी क़त्ल ही कयो वियो आहे। ही असांजी पाकिस्तान अवाम जी क़त्ल आहे, ही शागिर्दनि जी क़त्ल आहे, ही नारियुनि जी क़त्ल आहे। ही असां उन डिक्टेटरनि खे मैसेज ॾियणु चाहियूं था पीपल्स पार्टी जा वर्कर जेके जियाला आहिनि कॾहिं न कंहिंजे अॻियां विकिया आहिनि, न कॾहिं कंहिंजे अॻियां झुकिया आहिनि। ही असांजो कारवान बेनज़ीर कश्मीर मां रवंदो आहे। इंशाअल्लाह ताला 27 डिसंबर ते असीं गढ़ी खुदाबख्श ते पहुची करे असां पंहिंजी शहीद मोहतरमा अमर बेनज़ीर भुट्टो के उते ख़िराज तहसील सदर मोकिमुद्दीन जखरानी, असांजे सिंध जे ऑफिस सेक्रेटरी जुनेद अहमद, ज़िले सपाफ कश्मीर जो जनरल सेक्रेटरी रहीम बख्श मज़ारी, उन्हनि जी टीम के जेके पंहिंजे क़ाइद शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो के अहदे वफ़ात पेश करण लाइ पैदल जेको आहे सो गढ़ी खुदाबख्श वञी रहिया आहिनि। असांजा हौसला बुलंद आहिनि। हिननि दोस्तनि खे ॾिसी करे हिकिड़ो मैसेज ॾियूं था वक़्त जे जेको आहे सो हुकुमराननि खे पाकिस्तान पीपल्स पार्टी अॻ खां ई अॻ भरी मज़बूत आहे। तव्हांजा नापाक इरादा जेको आहे सो ख़ाक में मिलाए छॾींदासीं। ही दोस्त असांजा अहदे वफ़ा करे जेको आहे सो मोहतरमा बेनज़ीर भुट्टो सां करण लाइ गढ़ी खुदाबख्श वञी रहिया आहिनि। साईं मां हिन दोस्तनि जे मथां फ़ख़्रु कयां थो छो जो ही सपाफ जा दोस्त अहिड़ा बहादुर दिलेर दोस्त आहिनि। सपाफ जी तारीख़ बि रही आहे। हिननि हमेशह आमिरनि सां मुआदो वटकायो आहे ऐं केतिरियूं असांजी नौजवान शहादत ॾिनियूं आहिनि। मां मोकिमुद्दीन जखरानी, नायब सदर सपाफ सिंध, साईं जुनेद अहमद लेगारी साहिबु, साईं रहीम बख्श मज़ारी साहिबु, समूरी टीम खे जस्तो ॾियां जेके काफ़िले जी सूरत में पैदल पंहिंजी क़ाइद शहीद राणी बेनज़ीर भुट्टो साहिबा जी अक़ीदत में कश्मीर खां रवाना थिया आहिनि ऐं मोहतरमा जी दरगाह ताईं पैदल वेंदा। मुंहिंजो सलाम आहे हिननि दोस्तनि खे, सलाम आहे सपाफ जी तंज़ीम खे, सलाम आहे सपाफ जे नौजवाननि खे। करमपुर पहुतल काफ़िलो राति खालिद हुसैन मीरानी इंफॉर्मेशन सेक्रेटरी तालके खानापुर जी रिहाइशगाह ते तरसंदो ऐं सुबुह जो सवेर पंहिंजी मंज़िल तरफ़ रवानो थी वेंदो। अलॻि आगाह लाइ ॾिसंदा रहो GTN वेब न्यूज़ करमपुर।